अगूण वफाकी वज़ीर ओवरसीज़ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जो सदर पीर सैयद सदरुद्दीन शाह राष्ट्रीय जो लंदन में एक तकरीब में मन मोहिंदड़ अंदाज मुबारक। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सियासी समाजी अगवान फ़कीर मोहम्मद खान उर्फ भैया वसाण उमिरि जी अदायगी जे लाइ रवानो संदसि नंढो भाउ पायलट ख़लील वसाण। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल वजीडीए के सूबाई रहनुमा साबिका MPA हुर्जमात की मौजूद शख्सियत फ़कीर माही खान वसाण एक तकरीब में खिताब फरमाते हुए हुर्जमात जी मौजूद शख्सियत हाजी पीर बख्श जोणे जो रईस वज़ीर खान मनी हाजी गुलाम दस्तगीर राजड़ MPA फ़कीर गुलाम मुस्तफ़ा गुंडल भाणो जो सांगण में महम मुलाकात। हुर्जमात जे मौजूद रईस फरीद अहमद मरी रईस अली डिनोशर जी चाय दावत में शिरकत कई। शर पेट्रोल सर्विस टोरी रोड सांगड़ हाशिब संगत जे मुख खलीफे डॉक्टर मोहम्मद हाशिम कासकेली जौल शहर में आरई बिरादरी जी मौजूद शख्सियत हाजी मोहम्मद रफ़ीक आरई जी चाय पार्टी में शिरकत कई। जै वक्त अब्दुल मुतलिब खरल मोहम्मद हनीफ शर ख़ालिद परिहाड़ पुनू वाडो ऐं ॿिया गॾु बीठल हुआ। पीर जो ॻोठ चेयरमैन फ़ैसला कमेटी फ़कीर सईद खान निज़ामानी हुर्जमात जी मौजूद शख्सियत ख़ादिम हुसैन आरादीन यासीन हिंगोरो ऐं ॿिया खैरपुर में डिनर कंदे जमात सगुरे जी ॿिनि धुरनि में हलंदड़ ज़मीनी तकरार फ़कीर गुलाम मोहम्मद महर जी सरपरस्ती में ख़त्म। फ़कीर कुर्बान जंजवा ऐं गरनी मंगरियो जे विच में काफ़ी वक़्त खां मसइलो हलंदड़ हो। अल्हम्दुलिल्लाह अॼु मसइलो ख़त्म थी वियो, ॿई धुरियूं खीर खंड थी वयूं। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे सूबाई नायब सदर फ़कीर ख़िज़र हयात मंगरियो उमिरि जी सआदत हासिल करण खां पोइ वतन वापसि कराची एयरपोर्ट ते पहुतो, जिते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। गुलनि जी वर्खा कई वई ऐं अजरक पिणु उॾाया विया।